नाज़रीन, GDA सिंध जो इजलास मटियारी में GDA अॻवान सैयद हाजी जलाल शाह ॼामोट जी रिहाइशगाह ते GDA सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जी सदारत में थियो। इजलास में GDA जे नायब सदर गज़नफर हयात मंगरियो, जनरल सेक्रेटरी सफदर अब्बासी, साबिक़ा सूबाई वज़ीर इरफानुल्लाह मरवत, सैयद तैमूर शाह ॼामोट, नसीर मेमण खां अलावा पूरे सिंध मां GDA जे अॻवाननि ऐं पार्टी उहिदेदारनि शिरकत कई। इजलास खे सदारती ख़िताब कंदे GDA सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जो चवणु हो त अॼु सिंध जो नौजवान एहसास महरूमी जो शिकार आहे। सिंध जे नौजवान खे पीपल्स पार्टी जो मुतबादिल मुयसर नाहे। इन करे असां फ़ैसिलो कयो आहे त GDA खे नए सर मुनज़म करे सिंध जे नौजवान खे पीपल्स पार्टी जो मज़बूत मुतबादिल ॾींदासूं। हिन जो वधीक चवणु हो त पूरे 15 सालनि खां सिंध ते फौरन जो टोलो मुसलत आहे, जिन जो मंशूर लुटमार आहे। अवाम जो हिननि खे को बि एहसास न आहे। इंशाअल्लाह हाणे इन्हनि लुटेरनि खां सिंध खे निजात ॾियारे GDA खे नए सर सां मज़बूत करे ईंदड़ इलेक्शन में इन्हनि जो मुक़ाबलो कंदासीं।